इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लह व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना व मलजअना व मअवाना व हादियना व महदियना व नूरना व नूर अजसादिना व नूर अरवाहिना व नूर हयातना व नूर ममातना व नूर अव्वलना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना व नूर यमीनना व नूर कुद्दामिना व नूर इस्लामिना व नूर रब्बिना सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहले बैतिहि व ज़ुर्रिय्यतिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल क़दीम व ख़िताबिहिल मुबीन। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। फ़ला वरब्बिका ला युमिनूना हत्ता युहक्किमूका फ़ीमा शजर बैनहुम सुम्मा ला यजिदू फ़ी अनफुसिहिम हरजम मिम्मा क़ज़ैत व युसल्लिमू तस्लीमा। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबियिना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाईरो, अजीज दोस्तों, अगे जुमे ते जेका आयत सगुरी मूं तव्हां जे आॾो तिलावत कई हुई, अॼोके जुमे ते बि मूं उहा साॻी आयत अवां प्यारी जमात जे आॾो तिलावत कई आहे। अगे दफ़े मूं कुझु तव्हांखे अर्ज़ु कयो हुयो ऐं बाक़ी कुझु अॼु तव्हांजे ख़िदमत में अर्ज़ु करणो आहे। दुआ कयो अल्लाह तबारक व तआला जल जलालहू व मन वालहू शान पंहिंजे प्यारे हबीब पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जे सदके में मूं गुनहगार खे हक़ ऐं सच बयान करण जी रब साईं तौफ़ीक़ नसीब फरमाए। तव्हां असां सभिनी खे अल्लाह ताला हक़ ऐं सच ॿुधी उन जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह से फरमायो फला व रब्बिका ला युमिनूना हत्ता युहक्किमूका। मूंखे तुंहिंजे रब जो कसम आहे, अल्लाह से थो चवे, ऐं मुंहिंजा नबी मूंखे तुंहिंजे रब जो कसम आहे, ला युमिनूना इहे कॾहिं बि मोमिन न थी सघंदा हत्ता युहक्किमूका। हा, मोमिन तॾहिं थींदा
जॾहिं तोखे पंहिंजो हाकिम तस्लीम कनि। फीमा शजर बैनहुम, उन्हनि में जेकी पाण में इख्तिलाफ़ थियनि था, झगड़ा कनि था, ऐं अव्हां वटि अची फ़ैसिलो कराए अव्हां खे हाकिम मञनि, पोइ मां हुन खे मोमिन क़बूल कंदुसि। पर हाकिम भी कीअं मञनि? सुम्मा ला यजिदू फी अनफुसिहिम हरजम मिम्मा क़दैत। ऐं प्यारा नबी पाक ईअं न चवनि अदा ॾाढे जे लठ खे ॿ मथा हन, बसि यार हाणे मजबूरन मञणो पियो, छा कयो, मञणो आहे। अलाह फरमातो ईअं न, सुम्मा ला यजिदू फी अनफुसिहिम मिम्मा क़दैत। ऐं मुंहिंजा प्यारा हबीब, तूं जेको फ़ैसिलो करी न, उन फ़ैसिले खे दिल सां मञनि ऐं दिल में वज़न ऐं बार न भाइनि। सुम्मा ला यजिदू फी अनफुसिहिम हरजम मिम्मा क़दैत, तुंहिंजे फ़ैसिले ते हू नाराज़ न थियनि, यानी ज़बान सां क़बूल कनि पर दिल सां बि ख़ुशीअ सां क़बूल कनि। सुभान अल्लाह। वयुसल्लिमू तस्लीमा। ऐं प्यारा नबी तुंहिंजे मामले खे चङी नमूने सां तस्लीम कनि, दिल सां तस्लीम कनि, तोखे हाकिम बा अख्तियार मञनि। मां अल्लाह खे तुंहिंजे रब जो कसमात मोमिन पोहनि, जे ईअं न कंदा त पोइ मां अल्लाह खे तुंहिंजे रब जो कसमात ही मोमिन न आहिनि। मुजाहिदा हक़ीक़त आहे त असीं अल्लाह जा, हीअ धरती अल्लाह जी, रसूल भी अल्लाह जो, कानून भी अल्लाह जो हलंदो। उन कानून जो तशरीह करण वारो आहे हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। नबी करीम जेका हुनजी तावील कई आहे, तशरीह कई आहे, नबी पाक असांखे जेको कानून ॾिनो आहे, इहो कानून सम्झो अल्लाह जो कानून आहे। अल्लाह जे मख़लूक ते नाफ़िज़ करण जे लाइ ख़ुदा पंहिंजे हबीब खे मोकिलियो आहे। उन कानून खे असांखे तस्लीम करणो पवंदो। अल्लाह तबारक व तआला जल जलालहू व मन वालू इन आयत जे अवल में हिकिड़ी ॿी आयत में इरशाद फरमायो आहे। सुभान अल्लाह। माना हीअ आयत जेका मूं तव्हांजे आॾो पढ़ी आहे, इन खां अॻु में ॿी आयत आहे, मा अरसलना मिर रसूलिन इल्ला लियुता। अल्लाह तबारक व तआला जल जलालहू व मन वालू पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो त हे त मुहम्मद अरबी आहे, चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हे त इमामुल अंबिया आहे, हिन जो त तमामु वॾो शान आहे, सभिनी नबियनि जो सरताज आहे, आख़िरी नबी आहे, जंहिंखां बाद में नबूवत जो सिलसिलो ख़तम आहे। हिन जो त सभिनी नबियनि खां रसूलनि खां शान वॾो आहे। पर मा अरसलना मिर रसूलिन इल्ला लियुता। महबूब करीम खां अॻु में बि जेके नबी आया, जेके रसूल आया, अल्लाह ताला फरमाए तो रसूल इन जे लाइ मां मोकिलींदो आहियां त रसूल जी पैरवी कई वञे। कहिड़ो बि रसूल आयो आहे, कहिड़े बि रसूल खे असां मोकिलियो आहे त इन जे लाइ मोकिलियो आहे त लियुता, इन जे वास्ते उन रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत कई वञे, फरमा बरदारी कई वञे। रसूल इन जे लाइ कोन ईंदो आहे त माण्हू हथ चुमनि, पेर चुमनि, साईं साईं कनि, ज़ाहिर में अक़ीदत जो इज़हार कनि, ॿाहूं ॿधो बीठा हुजनि, पर चवण न वठनि न। अल्लाह ताला फरमाईंदो आहे मा अरसलना मिर रसूलिन इल्ला लियुता। असां रसूल मोकिलींदा इन जे करे आहियूं त रसूल जी पैरवी कई वञे। पोइ जॾहिं रसूल जी पैरवी कबी आहे त इंसान जी दीन दुनिया ॿई सुधरी वेंदा आहिनि। इंसान जी हयाती, इंसान जो आख़िरत वारो मामिलो, ही हयाती सॼी सारी उन जे लाइ बहितर आहे त जॾहिं इंसान अल्लाह जे पाक रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत फरमा बरदारी करे, उन खां बाद में रब ताला वरी वज़ाह सां सिलसिलेवार इरशाद फरमाए थो, दुरूद पर त मां तोखे अल्लाह जो क़ुरान ॿुधायो। वरी सलात अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिही व सहाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। इन आयत खां पोइ वरी अल्लाह ताला फरमाए थो वलौ अन्नहुम इज़ ज़लमू अनफुसहुम
जाऊका फस्तगफरुल्लाह वस्तगफर लहुमुर रसूल लवजदुल्लाह तव्वाबर रहीम। कुरान शरीफ हर शे खोले छॾी आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए वलहु अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम, जेकॾहिं इहे तुंहिंजा उम्मती जॾहिं तूं रसूल थी आयो आहे, इहे तुंहिंजे मथां कलमे भरण वारा जंडे मूं तोखे मोकिलियो आहे, इज़्ज़लमू अनफुसहुम, पंहिंजे जान ते ज़ुल्म करे वेहनि। कीअं ज़ुल्म कनि? पंहिंजी जान ते को ज़ुल्म कंदो आहे, ॿिए सां ज़ुल्म कबो आहे, ॿिए जो हक़ माण्हू खाईंदा आहिनि, ॿिए खे सताईंदा आहिनि, पर पंहिंजे पाण खे कंहिं पेर ते कुहाड़ो हयो? हा न त कयो था, पर रोज़ हणूं पिया। अल्लाह ताला फरमाए थो वलहु अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम, जेकॾहिं इहे पंहिंजे जान ते ज़ुल्म कनि था, पंहिंजे पेर ते पाण कुहाड़ो हणनि था, या अल्लाह कीअं था पाण ते ज़ुल्म कनि? ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो मां नमाज़ चई त मान पढ़ो, कोन था पढ़ंदियो, पाण ते ज़ुल्म था कनि। मूं चयो आहे हज ते वञो, हज ते नथा वञो, पाण ते ज़ुल्म था कनि। मां रब करीम फरमायो आहे रसूल जी पैरवी कयो, रसूल जी पैरवी कोन था करियो, पाण ते ज़ुल्म था कनि। मां अल्लाह चयो आहे त क़ुरान करीम ते अमल कयो, हे क़ुरान पाक ते अमल कोन था करियो, पाण ते ज़ुल्म था कनि पिया। यानी जेका बि बुराई कनि था, बेफ़रमानी कनि था, उन मां अल्लाह ई अल्लाह जे रसूल खे को नुक़सान कोन्हे, पंहिंजे पाण खे घाटे में विझनि था। इहो पाण खे घाटो था विझनि, इहो ज़ुल्म पाण ते था कनि, पंहिंजे नफ़्स खे छीए में था मोकिलनि। जो त अल्लाह वाइदो करे छॾियो आहे वमन यामल मिस्काल ज़र्रतिन ख़ैरन यरह वमन यामल मिस्काल ज़र्रतिन शर्रन यरह, जेकॾहिं ज़र्रे जेतिरी नेकी कंदो उहा बि तव्हांजी सांढी पई आहे, उन जो एवज़ तव्हांखे मिलंदो। पर जेकॾहिं ज़र्रे जेतिरी तव्हां बुराई कई आहे उहा बि महफ़ूज़ पई आहे, उन जो बि अल्लाह तव्हांखे बदिलो ॾींदो। को नेकी आहे चा बुराई आहे, उहा सभु रब ताला जी ज़ात बाबरकात संभाले रखी आहे, ऐं उन जो एवज़ अल्लाह पाक ॾींदो। नेकीअ जो एवज़ जन्नत आहे, बुराईअ जो एवज़ जहन्नम आहे। जेकॾहिं को माण्हू बेअर्न हयाई कंदो, बुराई कंदो, अल्लाह रसूल खे नाराज़ कंदो, शरीयत जे ख़िलाफ़ ईंदो, क़ुरान जे वेझो कोन ईंदो, नमाज़ कोन पढ़ंदो, इस्लाम जे मथां अमल कोन कंदो, अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात फरमाए थो पाण ते ज़ुल्म थो करे। जेको पाण ते ज़ुल्म कंदो आहे इन खां वधीक ॿियो वरी केरु ज़ालिम हूंदो आहे? जेका बि बुराई आहे सफ़रीगरी असांजे गिची में थी पवे, हर बुराई उन जो एवज़ो असांखे ॾियणो आहे, हर नेकी उहा ज़ाया कान्हे, उन जो बदिलो अल्लाह ताला तां फरमाईंदो आहे। मां हिकिड़ी नबी पाक जी हदीस पढ़ी जंहिंमें पाण फरमाइनि था त हिकिड़ा आहिनि फ़र्ज़, हिकिड़ा आहिनि वाजिब, हिकिड़ियूं आहिनि सुन्नतूं, हिकिड़ा आहिनि नफ़िल। फ़र्ज़ जो इनकार माण्हू काफ़िर थी वेंदो, वाजिब जो इनकार माण्हू बेदीन थी वेंदो, सुन्नत जो इनकार नबी करीम जे शफ़ाअत खां महरूम थी वेंदो। जेकॾहिं कंहिं इंसान नफ़िल जो इनकार कयो त उन ते न को कुफ़र आहे, न को हुन ते मयार आहे, हुनखे अलाह आज़ाद छॾियो आहे। वणई त कर सवाब मिलंदी, नथो करी त न कर, तुंहिंजी मर्ज़ी आहे, तो ते गुनाह कोन्हे। हाणे हिकिड़ो माण्हू आहे जंहिं नफ़िल कज़ा कया, फ़र्ज़ कज़ा कया, वाजिब कज़ा कया, सुन्नतूं कज़ा कयूं, का शइ कान्हे का, हाणे हुनजो त लेखो ई कोन्हे को। पर हिकिड़ो माण्हू आहे जेको नफ़िली इबादत कंदो आहे, सुन्नतुनि जूं इबादतूं अदा कंदो आहे, पर फ़र्ज़ रही विया, वाजिब रहिजी विया, क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, अल्लाह ताला हिसाब किताब जे टाइम ते फरमाईंदो हिन खां फ़र्ज़ रहिजी विया हा, हिन खां वाजिब रहिजी विया हा। भला ॾिसोसि का सुन्नत आहेसि, ॾिसोसि को नफ़िल आहेसि। मलाक चवंदा हा मौला फ़र्ज़ खुटल आहिनि, पर उन जी जाइ ते सुन्नत आहे, वाजिब जे जाइ ते सुन्नत आहे, सुन्नत जी जाइ ते नफ़िल आहे, फ़र्ज़ हिन जा आहिनि के न के। रब ताला चवंदो मां महिरबान आहियां, फ़र्ज़नि जी जाइ ते नफ़िल आणे पूरत करे छॾियोसि। सम्झो था याद, फ़र्ज़ न आहेसि त इन जाइ ते
नफ़ल आणोसि, नफ़ल खे रखोसि, मिड़ई बैलेंस खे पूरो कयो, कंहिं न कंहिं बहाने खे माफ़ करे जन्नत ॾे मोकिलियो। पर का शइ न हूंदी त पूरत किथां थींदी? कुझु त हुजे न, फर्ज़, वाजिब, नफ़िल, सुन्नतूं कुझु हुजनि, उन हुजनि त सभु खपनि, पर मुजादा कुझु न कुझु हूंदो त उनजे एवज़ में उनजे बहाने सां कमु तरी पवंदो। बानो जी अलाह ताला भलाई फरमाईंदो आहे, ख़ुदा बख़्शण ते ईंदो आहे त एॾो त महिरबान आहे, अहिड़ी त महिरबानी कंदो आहे जो मामूली ॻाल्हि सां बख़्शे छॾींदो आहे। हिकिड़ी हदीस पाक में ईंदो आहे, जॾहिं इंसान जा अमल तुरंदा, अलाह ताला जी ज़ात बाबरकात फरमावा, अम्मा मन ख़फ़त मवाज़ीनुहु फ़उम्मुहु हावियह, जंहिं इंसान जा नेकी वारा पलड़ा आसानी सां हल्का थी पवंदा, यानी नेकी हुन जी हूंदी कान का, गुनाह हुन जा वधी वेंदा, फ़उम्मुहु हावियह, उन जे लाइ जहन्नम जो अज़ाब आहे, जहन्नम जी सज़ा मुक़ररु थियल आहे। हिकिड़ो बानो हुन जा अमल तोड़ींदा, निमाज़ूं खुटल हूंदियूं, फर्ज़ खुटल हूंदा, वाजिब खुटल हूंदा, रोज़ा खुटल हूंदा, हज वारा आकाम खुटल हूंदा, ताराजी जो खणंदा त नेकी वारो पुरो हल्को थी पवंदो, गुनाहनि वारो पुरो ॻड़ो थी पवंदो। अलाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाईंदा, मलाइकनि कंदा, या अल्लाह हाणे हिनखे काॾे वठी वञूं? अलाह ताला फरमाईंदो, तव्हांजी कहिड़ी मर्ज़ी आहे? मलाइक चवंदा, या इलाहुल आलमीन, तुंहिंजो वाइदो आहे, फ़अम्मा मन ख़फ़त मवाज़ीनुहु फ़उम्मुहु हावियह, जंहिंजा अमल थोड़ा थी पवंदा उहो जहन्नम ॾे वेंदो आहे। हाणे तुंहिंजे फ़ैसिले मुताबिक़ असां तोड़ कई आहे, अमल कोन्हे को दोज़ख ॾे वठी वेंदासीं। अलाह ताला फरमाईंदो, सभु तोड़ियो, रहायो त कोन अथव? सही, असां कुझु कोन रहायो आहे, हर शइ तोड़ी आहे। नमाज़ तोड़ियव? हा सही। हज तोड़ियव? हा सही। ज़कात? हाओ सही। ग़रीबनि जा हक़ सभु तोड़िया अथव, नफ़िल, वाजिब, सुन्नतूं सभु तुरी विया? हाओ मौला। अलाह ताला फरमाईंदो, पोइ बि खुटी पियसि? हाओ सही, खुटी पियसि। अलाह ताला फरमाईंदो, हिकिड़ी शइ तव्हां कान तोड़ी आहे जेका मां वटि पई आहे, उहा तोड़ियोसि। या इलाहुल आलमीन, कहिड़ी शइ आहे? ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात फरमाईंदो, बानो इक़रार कंदो, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, सची दिलि सां ला इलाहा इल्लल्लाह चवंदो आहे, सची दिलि सां मुहम्मद रसूलुल्लाह चवंदो आहे। इहे सभु ॿिया निमाज़ूं, रोज़ा, हज, ज़कात तव्हां पे लिखिया, पर इक़रारुम बिल लिसान व तस्दीकुम बिल क़ल्बि मां अल्लाह वटि महफूज़ आहे। हाणे इहो कलमो खणी तारादी जे पुड़ में विझोसि। मलाइक चवंदा, बोला का शइ कान्हे का, हेतिरो कलमो छा कंदो? हबीब जी ज़ात फरमाइनि था, अल्लाह जे अमर सां उहो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह कलमे खे हुन पासे रखंदा त 7 ज़मीनुनि 7 आसमान खां ॻरो थी वेंदो। आहे न महिरबानी? करे थो न कुर्ब पंहिंजो, लेखो कई त कमु नथो पियो आहे, पर जे पर्ची पियो त सुभान अल्लाह, बहानो करे केतिरा माफ़ कई त पोइ माशाअल्लाह बेड़ा ई पार आहिनि। दोस्त, इहो सॼो दारो मदार आहे नियत ते, इरादे ते, अज़म ते। माण्हू कुझु न कुझु करे सही। शाह साहब रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, हली ईदुम होत पर आओ बे अद भई थियो, मता चवे बलोच त कमीनी अमाकीन छो। मालिक त घणो ई महिरबान आहे, पर असांजो बि फर्ज़ आहे कुझु अॻिते रिढ़जे। हाणे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए, वलो अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम, या रसूल अल्लाह, जेकॾहिं तुंहिंजे उम्मत वारनि पंहिंजे पाण ते ज़ुल्म कयो आहे त मां ॾस थो ॼाण उन ते अमल कनि त हिननि जो चाढ़ो थी पवंदो। कीअं ज़ुल्म कंदा हो तव्हांखे हाणे मां ॿुधायो त नमाज़ूं, रोज़ा, हज, ज़कातूं, फर्ज़, वाजिब, सुन्नतूं, हुकूकुल्लाह, हुकूकुल इबाद, इहे सभु तर्क कयासीं, छॾे ॾिनासीं, इहो पाण ते ज़ुल्म कयोसीं। हाणे ज़ुल्म थियो त छा कयूं? सलात पढ़ त ॿुधाए। वरी सलात, अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिही व असहाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। अदा ज़ुल्म पाण ते कीअं थींदो आहे? जो अलाह जी बेफ़रमानी कबी आहे। कंहिंजी बेफ़रमानी? इहो पको कजो अखर। अलाह जी बेफ़रमानी माना पाण ते ज़ुल्म। ईअं न अदा,
हाणे अल्लाह ताला फरमाए थो ज़ुल्म कयो आहे पाण ते, माना अल्लाह जी बेफ़रमानी कई अथनि। छा कनि? जाऊक, जन्म अल्लाह जी बेफ़रमानी कई आहे, पाण ते ज़ुल्म कयो आहे, उहे तो वटि अचनि। सुभान अल्लाह। क़ुरान पाक आहे जंहिंजे मथां तव्हांजो असांजो ईमान आहे। अल्लाह ताला फरमाए थो जन ज़ुल्म कयो आहे, यानी अल्लाह जी बेफ़रमानी कई आहे, अल्लाह जा हक़ भॻा अथनि, टोड़िया अथनि, ज़ुल्म कयो अथनि, पंहिंजी जान खे घाटे में विधो अथनि। हाणे छा कनि इहे ज़ालिम? छा कनि? हाणे अल्लाह रिझाइणो आहे, अल्लाह खे परचाइणो आहे, इहे ज़ुल्म वारी ॻाल्हि पाण तो लाहिणी आहे। उनजो तरीक़ो इहो आहे त जाऊक, तो वटि अचनि, माना नबी जे दर ते अचनि। कंहिंजे दर ते अचनि? जाऊक, तो वटि अचनि। छा कनि? इहो ॿुधो, तो वटि अचनि, छा कनि? फस्तग़फिरुल्लाह, तो वटि अची अलाह खां माफ़ी घुरनि। माफ़ी कंहिंखां वठणी आहे त वञिजे बि अलाह वटि न सही। माफ़ी वठणी आहे रईस खां त रईस जे तॾहिं ते वञिजे। माफ़ी वठणी आहे फ़क़ीर खां त फ़क़ीर जे तॾहिं ते वञिजे। माफ़ी वठणी आहे मौलवी खां त मौलवी वटि हली वञिजे। ही वरी कहिड़ो फ़ैसिलो? जाऊक फस्तग़फिरुल्लाह, अचनि तो वटि माफ़ी वठनि अल्लाह खां। अचनि कंहिं वटि? नबी साईं वटि। माफ़ी कंहिंखां वठनि? ठही त ॻाल्हि कान। माफ़ी वठणी आहे अलाह खां त वञनि अलाह वटि। अल्लाह ताला फरमाईंदो आहे हाओ मां ॾिसण खां पाक कंहिंखे ॾिसण में कोन ईंदो आहियां, मां कंहिंसां ॻाल्हाईंदो कोन आहियां, मूंखे को हथ लाहे कोन सघंदो आहे, मूंखे को परूड़े कोन सघंदो आहे। मां रब बेमिसल बेमिसाल आहियां। तंहिंजे करे जेकॾहिं मां माफ़ी वठंदा त जाऊक, तो वटि अचनि। जेको तो वटि आयो त अल्लाह खे लधो, जेको तो वटि ईंदो तंहिंखे रब मिलंदो, जेको तो वटि न ईंदो तंहिंखे रब कोन मिलंदो। रब मिलंदो ई उनखे आहे जेको मुहम्मद मुस्तफ़ा जी दामन वठंदो आहे, हबीब जो वसीलो वठंदो आहे, सरकार जे दरबार में ईंदो आहे। नबी पाक अल्लाह जो नुमाइंदो आहे, नबी पाक अल्लाह जो नाइब आहे। अल्लाह ताला उनखे पंहिंजो महबूब बणाए दुनिया ते मोकिलियो आहे। ख़ुदा ताला इहो बि फरमायो मन युतिइर रसूल फ़क़द अता अल्लाह। ॿुधी छॾिजो जंहिं मुंहिंजे महबूब जी ताबेदारी कई तंहिं ॼण अल्लाह जी ताबेदारी कई। अल्लाह हाणे ठीकु आहे साईं, ज़ुल्म कयोसीं चांद ते, अलाह खे करणो आहे राज़ी, अचणो आहे नबी वटि, पोइ छा करणो आहे? फस्तग़फिरुल्लाह, अलाह खे चवणो आहे से हाणे माफ़ कर। अल्लाह ताला फरमाए थो कमु कोन ठहंदो, मुंहिंजे नबी वटि बि अचो, माफ़ी बि घुरो, मूंखे बि मुल्थू कयो, मौला माफ़ कर, कोन छॾींदोसांव। कहिड़े शर्त सां छॾींदे? अल्लाह ताला फरमाए थो वस्तग़फर लहुमुर रसूल, रसूल बि ज़ुबान चोरे सिफारिश करे त पोइ छॾियांव। वस्तग़फर लहुमुर रसूल, रसूल करीम जी ज़ात बाबरकात वटि अचणु शर्त आहे। ॿिए नंबर में शर्त आहे त अलाह खां माफ़ी घुरो। टे नंबर में शर्त आहे त अलाह जो रसूल बि तव्हांजे लाइ चवे मूंखे त साईं हिनखे छॾ। जे रसूल नथो चवे भली अलाह वटि वञ, रसूल तो तां हथ खयो वेठो आहे, नबी तुंहिंजी सिफारिश कोन थो करे, कुझु कोन थींदी। इन मां मालूम थियो त मुस्तफ़ा जी शफ़ाअत हक़ आहे। मुस्तफ़ा जी शफ़ाअत। अॼुकल्ह मुला अहिड़ा बिगड़ी विया आहिनि जो चवनि था असां नफ़िल था पढ़ूं, नमाज़ था पढ़ूं, ॾाढ़ियूं था रखूं, नराड़ था घसायूं, बिस्तरा था कुलनि ते खणूं, अलाह अलाह था कयूं, असां हक़ ते हूं, अलाह खे बादाए अलाह जे चवण ते हलूं था। शफ़ाअत जी कहिड़ी ज़रूरत आहे? पढ़ी अमल छॾाईंदा। मुंहिंजा दोस्त थी वस्तग़फर लहुमुर रसूल,
जैसी तई रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरका सिफारिश को न फरमाइंदा, नबी करीम जी ज़ात लब न हलाइंदा, हबीब जी ज़ात बाबरकात अल्लाह के न चवंदा, ऐसी तई खुदा बि माफ़ को न कंदो आ। भली महबूब जे पुठियां नमाज पढ़ो, भली नबी पाक जा सहाबी सदायो, भली नबी करीम जे ज़ात बाबरकात सां इश्क मोहब्बत जूं दावाऊं कयो, भली हबीब पाक जे सुन्नतुनि ते हलो, भली अल्लाह पाक जे मस्जिद खे आबाद कयो, पर सब कुछ कयो पर रसूल तव्हां जे लाइ चवे, सिफारिश करे अवां जे लाइ जन्नत हुजे तो वाजिब थी पवंदी। अवां मोहताज आहियो नबी पाक जे चपन चोरन जा, हबीब जे शफाअत जा, मोहम्मद लब हलाईंदो, अल्लाह तव्हां खे माफ़ कंदो। सुभान अल्लाह। मशहूर हदीस आ, मां कई दफ़ा अॻु में ॿुधाई आहे, पर उन ॿुधाइण खे अरसो गुज़री वियो आहे घणो, अवां खां विसरी वई हूंदी। हाणे अॼु वरी सलात पढ़ो, तव्हांखे यादि ॾियारां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो जमल, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मैदान क़यामत खे क़ाइम कंदो। क़यामत थींदी हक़ वार बा ईमान आहे सभिनि जो, त उन टाइम ते माण्हुनि खे ख़ुदा ताला क़ब्रुनि मां उथारींदो। हिन दुनिया खे छॾे पोइ ॿी मंज़िल आहे क़ब्र, क़ब्र मां उथी पोइ टी मंज़िल आहे मैदान हशर जो। त जॾहिं हशर जे मैदान असांखे उथारबो त छा थींदो? क़ालू या वैलना मन बासना मिन मरक़दना हाज़ा मा वअदर रहमान व सदक़ल मुरसलून। क़ब्र में भला कहिड़ो हाल हूंदो? हज़रत अली मुर्तज़ा शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु हिकिड़े क़ब्रिस्तान जे मथां अची बीठा। हदीस में चए थो एतिरो ज़ारो क़तार अली साईं रुनो जो अखियुनि जे पाणीअ सां ॾाढ़ी मुबारक भरिजी वई। ॾाढ़ी मुबारक मां पाणी ईअं पियो वहे जीअं कंहिं बरसाति जे टाइम ते मनह तां मींहुं किरंदो आहे। इहे मौला अली शेर ख़ुदा जे अखियुनि जा नार वहनि था ऐं ॾाढ़ी मुबारक जे वारनि मुबारकनि मां पाणी जा कतरा किरनि था। संदसि साॻियो साम्हूं चोलो मुबारक सीनो मुबारक पुसी वियो आहे। जेको हज़रत अली सां शख़्स गॾु आहे उहो पुछे थो, ओ शेर ख़ुदा रोअण जो मतिलबु कहिड़ो आहे? हज़रत अली फरमाइनि था, क़ब्रुनि वारनि मूंसां ॻाल्हायो आहे, मां अली बि क़ब्रुनि वारनि सां ॻाल्हायो आहे। छा ॻाल्हायो थी? हज़रत अली मुर्तज़ा शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था, मां जे वक़्त में क़ब्रुनि जे भर मां लॻुसि त उन क़ब्रुनि वारनि खां पुछियुमि, ॿियो ख़बर तव्हांजो हाल कहिड़ो आहे? अवां पंहिंजो क़ब्र जो हाल ॿुधायो त मां वरी तव्हांखे वञण खां पोइ तव्हांजे दुनिया जो हाल ॿुधायां। हज़रत अली फरमाइनि था, क़ब्रुनि वारनि मूंखे हवाल ॾिनो, ओ प्यारा अली, असांजा भाउर, असांजा पुट, असांजा अज़ीज़, असांजा माइट, असांजा दोस्त कुल्हे कांदी थी करे इज़त सां सींगारे तड़ा ॾेई गुस्ल ॾेई जनाज़ा पढ़ी ख़ुशबुयूं लॻाए कफ़न पाराए मान शान सां सवार करे असांखे कुल्हनि ताईं खणी आया। आहिस्ते आहिस्ते मिटीअ जे हवाले करे मण मिटीअ जा वारे जंहिं माइट हलिया विया, ओचितो अल्लाह पाक जा ॿ मलाइका आया, एॾा त ख़तरनाक मलाइका हुआ जंहिंखे ॾिसी असांखे ख़ौफ़ पियो थिए। उन्हनि जे हथ में कारा कारा, हुननि जे हथ में ॻाढ़ा ॻाढ़ा गुर्ज़ हा जेके बाहि वांगुरु ॿरी रहिया हुआ। असांजे मथां अची बीही रहिया, असांखां सवाल कयो, मन रब्बुका व मन नबियुका व मा दीनुका, तव्हांजो रब कहिड़ो आहे, तव्हांजो नबी कहिड़ो आहे, तव्हांजो दीन कहिड़ो आहे? ओ प्यारा अली मुर्तज़ा मलाइक असांखां पुछाणो करे हलिया विया। असांखे क़ब्र एतिरो त भीड़ो आहे, माज़अल्लाह माज़अल्लाह, हेॾो वारियूं पासरूं हेॾे हलियूं वयूं, हेॾे वारियूं पासरूं हेॾे हलियूं वयूं। उन खां पोइ ॿ ॾहाड़ा बि कोन गुज़रिया, हे असां जूं अखियूं फिसी पयूं, अखियूं फिसी असांजे मुंहं जे मथां किरी पयूं। ॿ ॾहाड़ा ॿिया गुज़रिया, असांजा पेट फाटी पिया। पेट फाटण खां बाद में अंदरि कीड़ा नाग बलाऊं अची विया। उन खां बाद में अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात जो अज़ाब थींदो रहियो आहे। अहिड़ी असां सां हालत आहे जो संद संद खां धार थी वियो, लिंग असांजी खल ॻरी वई, मथे जी खोपड़ी फाटी पई, मेजानो ॿाहिरि निकिरी वियो। ऐं शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु उहे दंद जेके असांजा मोतीअ खां वधीक
वधीक सुहिणा हूंदा हुआ उहे हॾनि वांगुरु क़ब्र जे अंदरि रुली विया। असांजी जान जेका तमामु ताक़त वारी उहा बेजान बणिजी पई आहे। अल्लाह जे रहमत खां सवाइ ॿियो को सायो आहे कोन को। अगरि का बि नेकी असां दुनिया में कई हूंदी उहा असांखे कमु आई आहे, पर उन खां सवाइ ॿी का शइ क़ब्र में असांखे कमु कान थी अचे। ओ मौला अली शेर ख़ुदा असांजो क़ब्र में ॾाढो बुरो हाल आहे। हाणे महिरबानी करे ॿुधाए त असांजे वञण खां पोइ पोयनि जो कहिड़ो हाल आहे। सरासरी मिलंदा हुआ असां अल्लाह अदा क़ब्र जो हाल इहो आहे या न आहे? तो अणॾिठो मुल्क आहे, ख़बर कंहिंखे कान्हे त जो कहिड़ो हाल आहे, पर अल्लाह ताला शल बचाए महबूब जूं हदीसूं सचियूं आहिनि। हिताई साहब रहमतुल्लाह ने फरमाइनि था भर बंझू अवेही कहिड़ियूं कदे ॻाल्हियूं ॼानी मानी मोटिया वर वनी अॾोई पोइ कल कान पेई त ॾाज ॾिनऊंसि कहिड़ो। सभ खां पहिरीं बड़ी ॻाल्हि त तव्हांजे मरण खां पोइ तव्हांजा बच्चा यतीम थी। सभ खां पहिरीं बड़ी ॻाल्हि त तव्हांजे मरण खां पोइ तव्हांजा बच्चा यतीम थी विया। ॿिए नंबर में तव्हांजे मरण खां बाद तव्हां जूं घर वारियूं रंधण बणिजी वियूं। टे नंबर ते तव्हांजे मरण खां बाद में अवांजे जाइन बगुलनि ते ॿियनि वञी कब्ज़ो कयो। अवां जूं ॾमियूं ॿियनि जे हवाले, अवां जूं जीपूं ॿियनि जे हवाले, अवां जा ॾोकर ॿियनि जे हवाले, अवां जी मिल्कियत विहाइजी वई। अवां जी दौलत जेका पाई पाई करे गॾु कई हुयव उहो हक़ जी ही या ना हक़ जी ही, हाणे उन जा ॿिया वारस बणिजी विया। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात कानून ठाहियो आहे, गॾु हिकिड़ो कंदो आहे, खाईंदो ॿियो आहे, हिसाब उहो ॾींदो आहे जेको गॾु कंदो आहे। छाजे करे त ख़ुदा पुछंदो ख़बर हलाल जी गॾु कई हुई या हराम जी। असांजे सिंधी ज़ुबान में बि चवंदा आहिनि न त खाईंदो गलो पर कुटबो हेकलो, इहे न साईं। खाइण वारा पुट भाइर पोटा ज़ालूं धीअर बच्चा सॼो खानदान कुटुंब खाईंदो आहे, पर जंहिं शख़्स ज़ुल्म करे गॾु कई हूंदी मार उनखे मिलंदी, सज़ा उनखे मिलंदी, ॿियनि खे कान मिलंदी। तंहिंजे करे हज़रत अली मुर्तज़ा फरमायूं था पिया मूं हिननि खे ॿुधायो आहे त तव्हांजे मरण खां पोइ तव्हांजा बच्चा यतीम थी विया, अव्हांजे मरण खां पोइ अव्हां जूं ज़ालियूं जेके हुयूं सो बेवाह बणिजी वयूं, अव्हांजा बंगला ॿियनि जे हवाले थी विया, अव्हां जी मिल्कियत ॿिया वारस खणी विया, अव्हां जे दौलत जा ॿिया वारस बणिजी विया। हाणे अहिड़ी हालत आहे जो मरण खां पोइ तव्हांखे ख़त में ॼाण लाइ बि को तयारु कोन्हे। हज़रत पीर साईं तख्त धणी हिज़्बुल्लाह शाह सभई जो रहमतुल्लाह अलैह वॾो कामिल वलीउल्लाह थी गुज़रियो आहे। पंहिंजे वक़्त जो जय्यद आलिम बि हो त वली बि हो। हुनजे विलायत जो कमाल हूंदो हो जो माण्हू त माण्हू पर जो वेठे वेठे ज़मीन ते हीअं मथे निहारींदो हो। जेकॾहिं कबूतर हल या पखी हल या जानवर हल हीअं टोलो ते उॾाणा था वञनि, हज़रत पीर साईं तख़्त वारे जी नज़र पवंदी त सभु पखी हेठि किरी फतकंदा हुआ पिया। उहे पखी फतकी 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 मरी वेंदा हुआ, को बि पखी उन जा जहिड़ो कोन बचंदो हो। ऐं जेके हक़ीक़त में सचा आशिक़ ऐं मुरीद हूंदा हुआ जॾहिं साम्हूं वेहंदा हुआ त हुननि जो कल्ब फाटी पवंदो हो। हुन बुज़ुर्ग जो कॾहिं बि बर्दाश्त करे कोन सघंदा हुआ। मुंहिंजा प्यारा दोस्त घणो करे अक्सर करे मुंहं जे मथां पर्दो ॾेई हलंदा हुआ। हज़रत गिरोरी साहब सब जो रहमतुल्लाह अलैह तक़रीबन 100 साल अॻु में हिकिड़े ॻोठ वटां लंघियो आहे। कंडीअ जो वण आहे, उहा कंडी थर में आहे। उन कंडीअ जे वण खे चयो कंडी हिकिड़ो जौन तो वटां लंघंदो जंहिंजो नालो फलाणो हूंदो, उहो जॾहिं टाइम अचे तो वटां लॻे त हुनखे मां अब्दुर्रहीम जा सलाम ॾिजां। 100 साल गुज़री वियो, गिरोरी साहब जहान छॾे वियो। पीर साईं तख्त धणी रहमतुल्लाह अलैह उन वण सां अची उन रस्ते सां अची लंघिया। जंहिंमहिल कंडीअ जे वण जे साम्हूं आया, दुनिया शाहिद आहे, मुंहिंजा अदा जंहिं पाण उठ ते सुवार हा, उन भर में लंघिया। उहो कंडीअ जो वण जेको बीठो सो आहिस्ते आहिस्ते हेठि ज़मीन ते झुकण लॻो। मां चयो भॼो परे वण थो किरे। हज़रत पीर साईं तख्त धणी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे उठ खे बीहारे बीही रहिया। उहो वण झुकी जंहिंमहिल साम्हूं आयो आहे, मण मां आवाज़ त कंहिं कोन ॿुधो, पर पीर साईं तख्त वारो फरमाए थो वालेकुम सलाम। छा फरमायो? वालेकुम सलाम। माण्हुनि चयोसीं छा ॻाल्हि आहे?
कंडी झुकी वालेकुम सलाम छो चयो पाण फरमाए था इन कंडी वेचारी वट गिरोड़ी साहब जे सलामन जी अमानत ही इन झुकी असा के गिरोड़ी साहब जो सलाम पहुंचायो असा वालेकुम सलाम जो जवाब ॾिनो वली के वली सुञाणंदो आहे फुलतरू सुञाणंदो ई कोन अब हाओ न सही केर सुञाणंदो आहे वली के वली सुञाणंदो आहे अखियुनि वारो सुञाणंदो आहे ॿिए खे ख़बर कान हूंदी आहे उन पीर साईं तख्त धणी रहमतुल्लाह अलैह जा मुरीद हा जैसलमेर में उन जैसलमेर में हिकिड़ो राजा हो जैसलमेर जे हुकूमत जो मालिक हो उन पीर साईं सरदार ॾे मुरीद जी हैसियत में राजा संगमरमर मोकिलियो त क़िबला तव्हां बंगलो बि ठहरायो तख्त बि ठहरायो पाण राजा घुरायो बंगलो ठही सॼो संगमरमर जो अॼुकल्ह त संगमरमर जूं सिरूं हणंदा आहिनि अंदरां सीमेंट हूंदो आहे सिरूं हूंदियूं आहिनि ॿाहिरां रुॻो शोशा जे लाइ हणाईंदा आहिनि पर हे सॼो सारो सिरूं ई सीमेंट जूं न हूं बल्कि संगमरमर जूं वॾा वॾा संगमरमर जा पत्थर हा घड़ियल ठहियल ख़ूबसूरत उहे ठही बंगलो जंहिं महिल तयारु थियो त भला पीर साईं तख्त धणी रहमतुल्लाह अलैह पंहिंजा फ़क़ीर घुराया ओ फ़क़ीर अचो मां बंगलो ठहरायो आहे ॾिसो अव्हां खे वणे थो या न इन में जेकॾहिं को ऐब हुजे त मूंखे ॿुधाइजो हाणे पीर साहब ठहराए मुरीद ऐब कढंदो अदा तोड़ी खणी सादी हूंदी चवंदा सुभान अल्लाह साईं फ़क़ीर आया सभु कंहिं चयोसीं सुभान अल्लाह जहिड़ा हल दर अहिड़ी आहे भित अहिड़ो आहे फर्श अहिड़ी आहे छित अहिड़ा हल दरवाज़ा अहिड़ो ई नक्शो आहे ॾाढो ख़ूबसूरत आहे हिकिड़ो फ़क़ीर आहे ॿिया सभु वाह वाह बीठा कनि उहो फ़क़ीर कंधु हेठि पीर साईं बादशाह हज़रत तख्त वाला रहमतुल्लाह अलैह उन ॾे निहारे चवनि था फ़क़ीर ॿिया सभु वाह वाह कनि था तूं चुप कयो बीठो आहे ॾे ख़बर अचे थो क़िबला हिन में हिकिड़ो ऐब आहे सभई वाह वाह कनि था हिननि खे ऐब नज़र न आयो पर मूंखे ऐब नज़र आयो हज़रत पीर साईं हिज़्बुल्लाह शाह रहमतुल्लाह अलैह फरमायो ॾियो ख़बर कहिड़ो ऐब आहे जे क़िबला इन में ऐब इहो आहे त जेको हिन में रहंदो उहो हमेशह कोन रहंदो बंगलो हूंदो पर बंगले वारो कोन हूंदो हिन में इहो ऐब आहे त हीअ जाइ सुहिणी आहे भली आहे ॾाढी ख़ूबसूरत आहे हर तरह सां पर ऐब हिन में इहो आहे त इहो पाण बंगलो त कुझु टाइम हूंदो पर बंगले ठहिराइण वारो कोन हूंदो मुजाहिदा जंहिं ते लखूं रुपया ख़र्च थिया हा लखूं रुपया ख़र्च थिया हा फ़क़ीर जी ॻाल्हि ॿुधी हेॾो कामिल वलीउल्लाह आहे रोई थो वेहे अखियुनि मां लुड़क वहाए थो फरमाए थो अब्बा अॼु खां पोइ इन बंगले में असां कोन वेहंदासीं सारी ज़िंदगी गुज़री वई अल्लाह जे वली लांढनि में ज़िंदगी गुज़ारी पर बंगले में पेर कोन पातई त मता नफ़्सन मुंहिंजो मग़रूर थी वञे मुंहिंजा प्यारा दोस्त हीअ दुनिया फ़ानी आहे हिन जहान खे छॾिणो आहे जॾहिं क़ब्र में हलबो त माण्हू क़यामत में छा चवंदा कालू या वैलना मिम्मन बासना मिन मरक़दना हाज़ा मा वअदर रहमान व सदक़ल मुरसलून अल्लाह ताला फरमाए थो जॾहिं माण्हू क़ब्रनि मां उथारिया वेंदा त पोइ रड़ियूं कंदा मिन बासना मिन मरक़दना कंहिं असांखे उथारियो आहे असां सुता पिया हुआसीं लेटण जी जाइ असांजी कंहिं असांखे जाॻायो वरी पाण चवंदा हाज़ा मा वअदर रहमान हे उहो ॾिहाड़ो आहे जंहिंजो अल्लाह पाक असां सां वाइदो कयो हो त तव्हांखे क़ब्रुनि मां उथारींदुसि हाणे कंहिंखे ताक़त आहे जो असांखे उथारण वारो अल्लाह ऐं वाइदे मुताबिक़ उथारियो अथई अॼोको ॾिहाड़ो असांजो उथण जो आहे वसदक़ल मुरसलून ऐं अल्लाह जा रसूल सच चई विया हुआ त इहो ॾिहाड़ो ईंदो हाणे उन ॾिहाड़े तस्दीक कंदा हाली फ़िलहाल इतबार कोन थो अचे पियो पर जंहिं महिल क़ब्र मां उथियो ईंदो उन टाइम ते इतबार ईंदो त अल्लाह बि सचो अल्लाह जा रसूल बि सचा नबी पाक अलैहिस्सलाम फरमाइनि था उहा तमाम जो तमाम मख़लूक उघाड़ी हूंदी छा हूंदा उघाड़ा हुफ़ातुन हुर्रातुन व गुरलन माअज़ल्लाह मुझे महबूब पाक अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात फरमायो आहे पेरे उघाड़ा मथे उघाड़ा लिंगे उघाड़ा जिस्म जान हुननि जी उघाड़ी हूंदी इंसान उथंदा
मुजादा बीबी आशा सिद्दीका सब चो रदी अल्लाह ताला अन्हा। नबी करीम खां पुछो या रसूल अल्लाह, मर्द ऐं औरतूं सब गॾु हूंदा? पाण फरमाइनि था आओ। या रसूल अल्लाह, पोइ मर्द ऐं औरतूं उघाड़ा हूंदा त कहिड़ो हाल थींदो? मर्द औरतुनि ॾे वाझाईंदा, औरतूं मर्दनि ॾे वाझाईंदियूं। मदीने जो शहंशाह हजरत मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमाइनि था, ओ आयशा, क़यामत जो ॾिहाड़ो अहिड़ो हूंदो, इन ज़लज़लत अस्सात शैउन अज़ीम, अहिड़ो त ख़तरनाक ॾिहाड़ो हूंदो जो यौम यफ़िरुल मरउ मिन अख़ीहि व उम्मिही व अबीहि व साहिबतिही व बनीहि। पीउ पुट खां धार हूंदो, धीउ माउ खां धार हूंदी, यार यार खां धार हूंदा। कंहिं बि माण्हूअ खे या सनास कान हूंदी त मुंहिंजे घर में माई आहे या मर्द आहे या छोकिरो आहे या छोकिरी आहे या नंढो आहे या वॾो आहे। अहिड़ो त अल्लाह जो अज़ाब हूंदो, ई सख़्ती हूंदी जो माण्हू पंहिंजे नफ़्सा नफ़्सी जे आलम में हूंदा। हुज़ूर पाक अलैहिस्सलाम फरमाइनि था, सभु कंहिंजूं अखियूं आसमान ॾे हूंदियूं। आशा, कंहिंखे होश ई कोन हूंदो, कंहिंखे सोच ई कान हूंदी त मर्द आहे औरत आहे। अहिड़ो अल्लाह जो ग़ज़बनाक ॾिहाड़ो हूंदो। ऐं आशा, तोखे ख़बर आहे 50,000 साल गुज़री वेंदा, माण्हू घणा बीठा हूंदा। घणा हज़ार साल साईं? ॾाढे त चवंदा। हिकिड़ो ॾिहाड़ो 50,000 साल जो हूंदो, जंहिंजे लाइ क़ुरान शाहिद आहे। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात फरमायो आहे, उहो ॾिहाड़ो हिसाब किताब वारे ॾिहाड़े जंहिं अल्लाह जे आॾो ख़ल्क़ जी गॾु थींदी 50,000 साल हूंदो। नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था, इन 50,000 साल जी हालत में सिजु नेज़े पांद लही ईंदो। नेज़े पांद लहण खां पोइ ज़मीन टपी तामे जे टामे जहिड़ी थी वेंदी। उन खां बाद में माण्हू पंहिंजे पघर में ॿुॾंदा रहंदा, नफ़्सा नफ़्सी जो आलम हूंदो। पर अल्लाह जी ज़ात बाबरकात 50,000 साल रहमत जी नज़र कोन फरमाईंदो। अल्लाह को विसरी कोन वेंदासीं, पर गुस्सो हूंदो, कावड़ हूंदी। उन गुस्से ऐं कावड़ जे करे 50,000 साल ख़ल्क़ बीठी हूंदी। अल्लाह ताला जल जलालुहु मन वालू हुन ॾे पंहिंजे रहमत जी नज़र कोन फरमाईंदो। माण्हू सभु परेशान हाल में हूंदा, सॼो जहान नफ़्सा नफ़्सी में हूंदो, को कंहिंजो साथ कोन ॾींदो। सभु माण्हू बेज़ार हूंदा, सभु उघाड़ा हूंदा। आलिम, जाहिल, मौलवी, हाजी, नेक, सालिह, को बि उघाड़ो मुजादा लिबास सां कोन हूंदो। पर नबी पाक फरमाइनि था, उन ॾींहं ते क़यामत जे ॾिहाड़े मां मुहम्मद खे ऐं नबीअनि खे लिबास हूंदो। सब चो सुभान अल्लाह। हितां जे नवाब शाह खां परे आहे 60 माइल ॻोठ, ॿुधो त अलाए कोन। उन 60 माइल में हिकिड़ो मौलवी रहंदो आहे, खोसो आहे ज़ात जो, नालो बि मूंखे अचे थो पर कोन थो खणा। उन हिकिड़ी तकीर कई जेका असां वटि पई आहे, टेप थी, चई क़यामत जे ॾिहाड़े मुहम्मद बि उघाड़ो हूंदो। अस्तग़फिरुल्लाह ताला रब्बी मिन कुल्ल ज़ंबिन वातूब इलैह। ओ मुजादा नबी से फरमातो त मूंखे त लिबास हूंदो, पर नबियनि खे बि लिबास हूंदो। सभु नबी लिबास में हूंदा। मुंहिंजे महबूब पाक अलैहिस्सलाम फरमाइनि था, पोइ माण्हू रोअंदा। छा कंदा माण्हू? ॾाढे जो छा कंदा? सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया था, एतिरो रोअंदा, एतिरो त पाणी गॾु थी वेंदो, हत्ता जरत सुफ़न। नबी पाक अलैहिस्सलाम फरमाइनि था, उनजे पाणी एतिरो ज़मीन ते गॾु थी वेंदो, जेकॾहिं हुन में ॿेड़ो हलाइजे त ॿेड़ो हली वेंदो। 50,000 साल से वॾो अरसो आहे। आदम अलैहिस्सलाम खां वठी अॼु ताईं 7,000 साल बस थिया आहिनि। 50,000 साल वॾो अरसो आहे। एतिरो रोअंदा। नबी पाक फरमाइनि था, रोई 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 आख़िरकार माण्हुनि जे अखियुनि जा ॻोढ़ा ख़तम थी वेंदा, पाणी अखियुनि मां कोन वेंदो, पोइ रत वहण शुरू थींदो। अखियुनि मां रत वहाईंदा, रोअंदा, पर 50,000 साल ताईं ख़ुदा जी ज़ात बाबरकात रहमत जी नज़र कोन फरमाईंदो, हिसाब बि कोन वठंदो। आख़िर वरी 50,000 साल पूरा थींदा, पोइ माण्हू पंहिंजो पाण में सलाह कंदा, हिक ॿिए खे चवंदा, यार अलाह खे अर्ज़ु कयूं, फ़ैसिलो करे पोइ हेॾे या होॾे। सम्झो था या न? फ़ैसिलो त करे पोइ हेॾे या होॾे। ईअं
ईअं बीठा हूं 50,000 साल गुज़री विया आहिनि। ज़मीन तपी तामियो थी वई आहे, सिज मथां नेज़े पाद ते लही आयो आहे, अखियुनि जा ॻोढ़ा ख़ुश्क थी विया आहिनि, रतु थी वहे पई ऐं अञा ताईं ख़ुदा पुछाणो ई कोन थो करे। हाणे भला अर्ज़ु कयोसि त पुछाणो त करे, पोइ हेॾे या होॾे ख़ुदा से बेनियाज़ आहे। ख़ुदा वहदहू ला शरीक आहे, अल्लाह समद बेनियाज़ आहे, जीअं वणेसि तीअं करे। हाणे ख़ल्क़ सलाह कंदी, चऊंसि केरु चवे सही, सभई सलाह कंदा, पर कुदरत जी मर्ज़ी हूंदी, वेसर थी वेंदनि, यादगिरो कोन ईंदनि। ख़ुदा पाण ईअं चाहींदो, पर सलाह कहिड़ी कंदा, हलो आदम ॾे हलूं, अबो आहे काॾे हलूं, मलाइकनि खां ख़ुदा सजदो करायोसि, मस्जिदुल मलाइकत आहे, उन ॾे हलूं। भला उहो मन अलाह खे चवे त मोला मुंहिंजा बच्चा आहिनि, औलाद आहे, हिंदू मुस्लमान मुंहिंजी औलाद आहे, हिसाब करे पोइ जाॾे वञी तारे हिकु जाइ त न बीहारे। हाणे आदम ॾे सभई सलाह करे अर्ज़ु खणी ईंदा, अंत अबूना व अंत मस्जूदुल मलाइकत, तूं असांजो बाबो आहे, रब तोखे मलाइकनि खां सजदा कराया हुआ, तमामु नबियनि जो बाबो आहे, वारो कर सिफारिश कर। पर हज़रत आदम अलैहिस्सलाम छा चवंदो, उन जो जवाब भेटाई घोट रहमत बयान कया, दुरूद पढ़ त ॿुधाईंदो हलाए। वरी मोहब्बत सां सलात बुलंदास, अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना नबियना मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। आदम अलैहिस्सलाम कहिड़ी वर्दी ॾींदो, उहे हदीस जा लफ़्ज़ त हिय नफ़्सी नफ़्सी इज़हबू इला गैरी, अॼु मूंखे पंहिंजी लॻल आहे, अवां ॿिए ॾे वञो, मूंखे अलाह चयो कणिक जो दाणो न खाइजां, सो मां खाई वेठो आहियां, तंहिंजे करे मां तव्हां सां कोन हलंदुसि। छा चवंदो, काओ कमायो मोती मूं न वरजिया, सीहे जो सैयद चवे वखर विहायो, हाणे ओचितो आयो मुंहिंजो सौदो सनासिन सां। चवण वारो केरु आहे, ॾाढी ॻाल्हाए था, ज़ुबान भेटाई जी आहे, पर तर्जुमानी आदम अलैहिस्सलाम जी आहे। उहो पाण थो चए मूंखे पाण भउ आहे, तव्हांजी सिफारिश कीअं कयां, ऐं उन ख़ुदा खणी चवे त दाणो छो खाधो हुई, पोइ मां छा चवंदुसि, कोन था खपो, हलो जॾहिं वणे तॾहिं वञो। माण्हू मायूस थी पवंदा, अबे खां वधीक ॿियो केरु आहे भा, हुन मोटाए छॾियो, बाबे हुननि जी कान ॻाल्हि ॿुधी माण्हू परेशान थी चवंदा छा कयूं अदा, काॾे वञूं, जेतिरा वात तेतिरियूं ॻाल्हियूं सलाहूं थी वेंदियूं, ख़ल्क़ तमामु घणी हूंदी, आख़िरकार सलाह बीहंदी, हलो त नूह नबीअ ॾे हलूं, 1500 साल तबलीग कई हुई, ॿेड़ो चारे उम्मत खे तारियो हुयईं, अलाह जे दीन जी ख़िदमत कई हुयईं, अलाह पाक जो प्यारो नबी आहे, मन नूह नबी असांजी सिफारिश करे। हाणे सभु नूह अलैहिस्सलाम जे दरबार में ईंदा, हज़रत नूह अलैहिस्सलाम खे अर्ज़ु कंदा, ओ प्यारा नूह, ख़ुदा तुंहिंजो ॿेड़ो सलामत कयो हो, अॼु तूं असांजी सिफारिश कर, रब करीम जी ज़ात असां सां हिसाब करे। हज़रत नूह अलैहिस्सलाम फरमाईंदो, मां पंहिंजे काफ़िर पुट जे लाइ दुआ घुरी हुई, अलाह पाक जल जलालुहु मन वालू जेकॾहिं उन जो हिसाब वरितो त मां काथो ॾींदुसि, नफ़्सी नफ़्सी इज़हबू इला गैरी, अॼु मूंखे पंहिंजी ग़लती आहे, कंहिं ॿिए जे दर वञी ॾिसो। आदम अलैहिस्सलाम खां पोइ नूह बि जवाबु ॾिनो, यार हाणे हलो त हलूं सुलेमान नबीअ ॾे, रूह ज़मीन जो बादशाह हो, तो सुभान अल्लाह, रूह ज़मीन जो बादशाह हुन ॾे हलूं। हज़रत सुलेमान बि इहो साॻियो जवाबु ॾींदो, हलो त सोणे यूसुफ ॾे हलूं, यूसुफ बि जवाबु ॾींदो, हलो त सोणे मूसा ॾे हलूं, सोणे मूसा बि जवाबु ॾींदो। यानी मां 2-3 नाला खया आहिनि, पर 1.25 लख नबियनि वटि ईंदा, हर नबी वटां जवाबु झलींदा वेंदा, हर नबी ईअं चवंदो, नफ़्सी नफ़्सी इज़हबू इला गैरी, अॼु असांखे पंहिंजी ग़लती आहे, कंहिं ॿिए जे दर ते वञो। आख़िर 1.25 लख नबियनि वटां थी करे आख़िर में पिछाड़ी में ईसा नबी वटि ईंदा, ओ प्यारा नबी तूं ओ अल्लाह जो नबी आहे, पाक दामन अम्मा जे पेट मझा बिना पीउ जे रब करीम तोखे पंहिंजे कुदरत सां पैदा कयो हो, अॼु तूं सिफारिश कर, अल्लाह असांजा बेड़ा पार फरमाए, हिसाब वठे। ईसा अलैहिस्सलाम चवंदो, तव्हांखे मां दुनिया में जो ॿुधाए वियो हुउसि, मां तव्हांखे ॿुधाए कोन छॾियो, छा ॿुधायो हुई, इज़ क़ाल क़ुरान
इज़ क़ाल ईसा इब्न मरियम या बनी इसराईल इन्नी रसूलुल्लाहि इलैकुम मुसद्दिक़न लिमा बैन यदैय मिनत तौरात व मुबश्शिरन बिरसूलिन याती मिन बाद इस्मुहु अहमद। कुरान थो चवे ईसा अलैहिस्सलाम चवंदो मां जो तव्हांखे चयो हो त बिशारत ॾियण आयो आहियां, ख़ुशख़बरी ॾियण आयो आहियां, अव्हांखे ॿुधाइण आयो आहियां मूंखां पोइ दिलबर अचे वठो जंहिंजो नालो मुहम्मद हूंदो। अल्लाह या रसूल अल्लाह तव्हांखे चयो हो न हा साईं चयो त हुई जे पोइ ॿिए जे दर ते छो था वञो, अचो त मां गॾिजी हलां, आदम हलंदो, नूह हलंदो, सुलेमान हलंदो, सभु नबी हलंदा, 1.25 लाख नबी हलंदा, अकेला कोन हलंदा, उम्मत सुधा हलंदा, कुतुब हलंदा, गौस हलंदा, पीर हलंदा, नंढा हलंदा, आबिद हलंदा, ज़ाहिद हलंदा, मौलवी हाजी मुफ्ती सभई हलंदा, कंहिं वटि ईंदा मुहम्मद जे दर ते। हाय हाय कंहिंजे दर ते ईंदा साईं? मदीने वारे साईं जे दर ते ईंदा। उन टाइम ते मुंहिंजो मुस्तफ़ा आराम में पियो। अॼु जहान बे आराम आहे, जे आराम आहे त आमना जे लाल खे। जिब्रील दर ते बीठो आहे, ख़ल्क़ सॼी दाही ईंदी, जिब्रील खे चवंदा हुज़ूर खे जागा। हज़रत जिब्रील मुस्तफ़ा खे चवंदो या रसूल अल्लाह तुंहिंजी उम्मत 1.25 लाख उम्मतूं सभु तुंहिंजे दर ते दाही बीठा आहिनि। हदीस पाक में ईंदो आहे मदीने जो शहंशाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ट्रप भरे उथंदा, ईअं त महबूब मुहम्मद करीम जी ज़ात उथंदो, ॿाहिरि तकिड़ो ईंदा जो पेर बि उघाड़ा हूंदा, मथो बि उघाड़ो हूंदो। दुरूद शरीफ बुलंद आवाज़। दुरूद शरीफ बुलंद आवाज़। सलाह सलाह बुलंद आवाज़। दोस्तों अजीजों मुसलमान भाइरों, महबूब जी ज़ात बाबरकात ॿाहिरि ईंदा, अल्लाह ताला जल जलालो मन वालो जो हबीब जन माण्हुनि जो हाल ॾिसंदो, अखियुनि मां नार वहंदा, रतो वहंदी, माण्हू भाड़ा परेशान बीठा हूंदा। नबी करीम जी ज़ात फौरन देर कोन कंदो, अल्लाह जे दरगाह में सजदे में किरी पवंदो। हाय अल्लाह जे आॾो मुस्तफ़ा सिर सजदे में रखंदो, रब जी ज़ात बाबरकात वटां जवाब ईंदो। शाइर हिकिड़े वीचारे उर्दू वारे इहा ॻाल्हि उर्दू ज़ुबान में कई आहे, चवे थो त हे अर्श सजदे में सर को झुकाया, बिखर करके जुल्फों ने ये रंग लाया, खुदा ने ये कहकर नबी को उठाया कि प्यारे तेरे गेसू क्या मांगते हैं। जब मुझो मोहम्मद करीम अल्लाह जे अर्श जे आॾो सजदो कंदो त अल्लाह ताला फरमाईंदुसि मुंहिंजा महबूबा जो वार खोलिया थी, तो सजदो कयो आहे त तुंहिंजा वार बि सजदे में पिया आहिनि। अॼु तुंहिंजी वारनि खे ज़मीन ते खोले छा थो घुरी, घुर छा थो घुरी? मोहम्मद ने रोकर कहा या इलाही मांगती है मेरे गेसुओं की स्याही, गुनहगार उम्मत की कर दे रिहाई, यही मेरे गेसू दुआ मांगते हैं। या अल्लाह कुछ कोन थो घुरा, छा घुरा तो खाऊं? हे जेका ख़ल्क़ आई आहे न मुंहिंजे दरवाज़े ते आई आहे, तो दुनिया में चयो हो त जाऊक तो वट अचन, ओ मुंहिंजा महबूब रब अॼु ख़ल्क़ मां मुहम्मद वटि आई आहे, तो चयो फस्तगफिरुल्लाह, अल्लाह खां माफ़ी वठनि, पर ईअं बि चोई वस्तगफर लहुमुर रसूल, रसूल बि हुननि जी सिफारिश करे। अॼु मां हिननि जी सिफारिश थो कयां, हिननि जो हिसाब किताब कर। हाणे ख़ुदा जे तरफ़ां वर्दी कहिड़ी मिलंदी? खुदा ने कहा न घबरा मोहम्मद,
मेरे सामने अर्श पर आ मोहम्मद। सब जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, डाडे जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। खुदा ने कहा ना घबरा मोहम्मद, मेरे सामने अर्श पर आ मोहम्मद। जिसे चाहे तू बख्शवा, तू जिसे चाहे तू बख्श वाले मोहम्मद, के प्यारे तेरी हम रजा मांगते हैं, के प्यारे तेरी हम रजा मांगते हैं। अल्लाह ताला चवंदो मुंहिंजा हबीब जेकॾहिं मुंहिंजो वाइदो हो त फस्तगफिरुल्लाह वस्तगफिरुल्लाहुर रसूल, त मुंहिंजो इहो बि वाइदो हो वलसौफ युतीक रब्बुक फतरदा। इहो बि क़ुरान में मां लिखी छॾियो आहे त मुंहिंजा हबीब तोखे राज़ी कंदुसि जीअं चवंदे तीअं कंदुसि। इहो बि तव्हां वाइदो कयो न वलसौफ युतीक रब्बुक फतरदा। मुंहिंजा महबूब तोसां मुंहिंजो वाइदो आहे जीअं तूं चवंदे तीअं मां कंदुसि, तोखे राज़ी कंदुसि। वो नबी पाक अलैहिस्सलाम फरमाइनि था जंहिंजे बि दिलि में राईअ जेतिरे ईमान जो ज़रो हूंदो, राईअ जे दाणे जेतिरी मां मोहम्मद करीम सां मुहबत हूंदी, मां उनखे बाह खां वठी जन्नत ॾे वठी ईंदुसि। दुआ कर अल्लाह ताला नबी साईं शफ़ाअत नसीब फरमाए। महबूब खे असांखे ख़ुदा तौफ़ीक़ नसीब करे जो असां महबूब खे पंहिंजो हाकिम मञूं, बा अख्तियार हाकिम मञूं ऐं नबी करीम जे शफ़ाअत में उमेद आसो रखूं। मुंहिंजा दोस्त सरकार जे शफ़ाअत खां सवाइ चाढ़ो कोन्हे। कानून अल्लाह जो, धरती अल्लाह जी, रसूल अल्लाह जो, मखलूक अल्लाह जी। अल्लाह ताला फरमायो हत्ता युहक्किमूक फीमा शजर बैनहुम। ऐं मुंहिंजा प्यारा हबीब इहे पंहिंजे इख़्तिलाफ़नि में तो महबूब खे हाकिम बणाईंदा, पोइ मोमिन आहिनि, जे न बणाईंदा त मोमिन न आहिनि। दुआ कर ख़ुदा ताला तव्हां असांखे सचो मोमिन बणाए छॾे। महबूब जी शफ़ाअत चओ हक़ आहे, सरकार जी शफ़ाअत। मुंहिंजा सोना इहो मौज़ू वरी जुदारो आहे शफ़ाअत वारो। इन ते जेकॾहिं मां ॻाल्हायां त तव्हांजा सॼा के महीननि जा महीना ॻाल्हाए सघिजे थो। नबी से फरमाया त नबी त शफ़ाअत कंदा पर पीउ माउ बि शफ़ाअत कंदा। सरकार फरमाए था नंढड़ा मासूम ॿार अबे अम्मा जी सिफारिश कंदा, जेके नंढे हूंदे मरी विया। क़ुरान जा हाफ़िज़ सिफारिश कंदा, आलिम सिफारिश कंदा, वली शफ़ाअत कंदा। मां थो चवां शफ़ाअत एतिरी थींदी, एतिरी शफ़ाअत थींदी जो असां गुनाहगार त हेठां हेठां छुटी वेंदासीं। नबी करीम जी शफ़ाअत कुबरा त अञा रही पई हूंदी। अल्लाह ताला शरा असांखे मुस्तफ़ा जी शफ़ाअत नसीब करे। मौज़ू हलंदो रहंदो इंशाअल्लाह ताला। टाइम पूरो थी वियो आहे। वरी ईंदड़ जुमे ते हयाती हूंदी त वरी अॻिते जूं ॻाल्हियूं वरी अॻिते थींदियूं। अल्लाह पाक जल जलालु मन वालो तव्हांजी असांजी सभिनि जी हाज़िरी क़बूल फरमाए। चिठीअ में हिकिड़ो सुवालु आहे, उहो ॿुधो पोइ सुनत पढ़ो। सुवालु हीअ आहे त जेकॾहिं कंहिंजे घर ॿार ॼमे ऐं बांग वारो मुलो नथो लभे, पोइ बांग हुनखे नथा ॾियनि त छोकर खे खीर पीआरजे, नालो रखिजे या न। भला अहिड़ी का भींग थी वई आहे छा बांग अचे ई कान थी? ॻाल्हाईंदा हलो अदा। भला मुलो नथो लभे तव्हांखे त अचे थी, तव्हां बि त मुस्लमान आहियो, हरू भरू मुलो गोसिया मसीत जो वठी ईंदव छा? न, तव्हां बि मुस्लमान आहियो, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूला पढ़ी अथव। अवां बि बांग ॾियो न। हो कंहिंजे घर ॼाओ हो बचो, माई कस वञ मुला को घेना, सराइकी वारा कावड़ न कजो। मुला को घेना खे क्यों चे बांग ॾिवाऊंसि त हो तो पीउ चे मेरे को आऊंदी है, मुला दी क्यों कान कढूं? चेते को आऊंदी है, चाहूंदी है, छोरे को घेना। छोरो खणी मुला जे मुला थे के कोन घोरायो, हाणे बांग थो जे कन में थो जी तो कुकरू कु चे मेरे को आऊंदी है, बाकी मुला को क्यों घेना? कुकरू को विकाल दिया चे भैया। बांग सिखो बाबा, रोज़ सां ॿुधो। मुला किथां हथ कढो पोइ तव्हां घर में सिखी छॾियो, केर बि बांग ॾे। पर जेकॾहिं हरू भरू तव्हांखे ईअं नथी को मुला हथ अचे ऐं बांग नथा ॾियो त बि खीर पीआरणु जाइज़ आहे, नालो रखणु जाइज़ आहे, नालो बि रखबो, खीर बि पीआरबो। पर बहरहाल आज़ान ज़रूरु ॾियणी आहे। महबूब से फरमाइनि था त 40 ॾींहं ॿार इंतज़ारु कंदो आहे, बांग न ईंदी आहे त 40 ॾींहं ताईं सोचींदो आहे त अलाए मुस्लमान जे घर ॼाओ आहे, अलाए काफ़र जे घर ॼाओ आहे। पोइ जे बांग ईंदी आहे त चवंदो आहे शुक्र अल्हम्दुलिल्लाह जो रसूलुल्लाह जे उम्मत जे घर में आयो आहे। पहिरें ॾींहुं फौरन ॼमण सां ॿारड़े खे गुस्ल ॾेई बांग ॾियणी आहे। अल्लाह ताला तव्हां असांजा बेड़ा पार फरमाए। जंहिं सुनत न पढ़ी आहे सुनत पढ़ो। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू।
दुनिया हसनतम व फिल आखिरति हसनतम व क़िना अज़ाबन्नार। रब्बना अत्मिम लना नूरना वग़फ़िर लना इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। रब्बना ला तजअलना फ़ितनतल लिल क़ौमिज़ ज़ालिमीन व नज्जिना बिरहमतिका मिनल क़ौमिल काफ़िरीन। रब्बना वला तुसल्लित अलैना बिज़ुनूबिना मन ला यरहमना व अंत अरहमुर राहिमीन। आमीन। अल्लाहुम्मा इन्ना नसअलुका अल-अफ़्व वल आफ़ियत वल मुआफ़ात अद-दाइमत फ़िद-दीन वद-दुनिया वल आख़िरह। आमीन। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। قال الله تعالى في شان حبيبه الكريم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا مولانا محمد وآله وسلم سبحان ربك رب العزة عما يصفون وسلام على المرسلين والحمد لله رب العالمين.